नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदालूं जुंगशाही मां रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। यूनियन काउंसिल जुंगशाही जे पीपी जे साबिक़ वाइस चेयरमैन इंजीनियर मोहम्मद सुभानुल्लाह पलीजे ऐं ॿियनि जुंगशाही प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस करे दस्तावेज़ी सबूत पेश कंदे चयो त ज़ुल्करनैन उर्फ़ कर्नल पलीजो जेको पंहिंजो पाण खे रेवेन्यू जे ऑफिसरनि में कर्नल सॾाईंदो आहे ऐं रेवेन्यू खाते जे राशि अमले सां मिली करे ज़िले ठटे जे मुख़्तलिफ़ देहनि में 2000 एकड़ सरकारी ज़मीनूं मुख़्तलिफ़ माण्हुनि जे नालनि ते जाली खाता रखाए विकिरो कंदो रहियो आहे। उन खां अलावा ग़रीब माण्हुनि जे नालनि ते रखियल मोरूसी सर्वे खाता फिराए पंहिंजनि फ्राडियुनि जे टोले जे मुख़्तियार पलीजो, अहमद पलीजो, गुलज़ार पलीजो, मुमताज़ जे नालनि ते दाख़िलाऊं रखाए विकिरो कंदो रहियो आहे। सुप्रीम कोर्ट जे पारां ट्रांसफ़र लीज़ विकिरो करण ते बंदिश हुअण जे बावजूदि रेवेन्यू डिपार्टमेंट जी मिली भगत सां मक़ामी लैंड माफ़िया जे ज़रिए पुराणियुनि तारीख़ुनि में जाली दाख़िलाउनि ज़रिए 20 अरब रुपयनि खां वधीक जी क़ीमती 2000 एकड़नि खां वधीक जूं ज़मीनूं भुॻड़नि मुठ ते विकिरो करण छॾियूं आहिनि। मज़कूरा शख़्स ज़ुल्करनैन कर्नल पलीजो असल में म्यूनिसिपल कमेटी ठटे में माली जी पोस्ट ॿिए ग्रेड जो मुलाज़िम आहे। असीं सिंध गवर्नमेंट जे आला इख़्तियारनि एजेंसियुनि ऐं ज़िमेदारनि खे गुज़ारिश था कयूं त हिकु शफ़ाफ़ इंक्वायरी नैब या FIA ज़रिए कराए गैर क़ानूनी तौर ते विकिरो कयल सरकारी ज़मीनुनि जूं जाली दाख़िलाऊं कैंसिल कया वञनि ऐं फ्रॉड में मुलविस रेवेन्यू अमले समेत ख़ानगी फ्रॉडियुनि जी टोली खे पंहिंजी गिरफ़्त में आणे सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं अरबें रुपया वसूल करे सरकारी ख़ज़ाने में जमा कराया वञनि।